सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां अवां सभिनी खे भलीकार। आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। मुंहिंजे साम्हूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्लेटफॉर्म तां असां हर भेरे कोशिशि करे कंहिं न कंहिं रूप में सिंध खे ई मुतारफ़ कराईंदा रहिया आहियूं। उहे सिंध जा मर्द सूरमा हुजनि या सिंध जूं सूर में हुजनि। ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूर प्रोग्राम डाप जा ॾस में असां गुज़िरियल कुझु महीननि खां सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिरे हिकिड़ो सिलसिलो जेको शुरू कयो आहे। इन सिलसिले तहत असां हिन वक़्त ताईं 100 खन सिंधी राइटर्स खे मुतारफ़ कराए चुका आहियूं। उन्हनि जा तारीफ़ी ख़ाको पेश करे चुका आहियूं, उन्हनि बाबति ॻाल्हाए चुका आहियूं। उन ई सिलसिले जी कड़ी अॼु असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके 2 राइटर्स आहिनि, हे ॿई शाइराऊं बि आहिनि, ॿई कहाणीकाराऊं बि आहिनि। हिकिड़ी आहे असांजी मानाइती आर्टिस्ट, शाइरा आहे, नाविल निगार आहे, कहाणीकार आहे मैडम शगुफ्ता शाह। ऐं ॿी आहे असांजी नई टहीअ जी उभरंदड़ कहाणीकारा ऐं भलोर शाइरा शमी मरी। सभ खां पहिरीं अवां जे अॻियां नामवर आर्टिस्ट, कहाणीकारा, शाइरा सालिम नवीस शगुफ्ता शाह जो तारीफ़ी ख़ाको पेश कंदुसि। ख़ुदि शगुफ्ता जी हिकिड़ी सिट जेका मुंहिंजे ज़हन ते हींअर मौजूदु आहे, मां चाहियां थो त उतां खां ई संदसि तारीफ़ जी शुरूआति कजे। हुन कंहिं जाइ ते लिखियो, आज़ादी एॾी बि न हुजे जो ॿियनि जी आज़ादी ख़तरे में पइजी वञे। वाकई जेका आज़ादी ॿियनि जे ख़ुशियुनि में रुकावट बणिजे, ॿियनि जी आज़ादी खे जे लाइ ख़तरो पैदा करे त उहा आज़ादी न पर छुड़वागी चइबी। नामवर शाइरा, कहाणीकारा, नाविल निगार ऐं आर्टिस्ट सैयदा शगुफ्ता शाह 24 अप्रैल 1965 ईस्वी ते सिंध जे इल्मी अदबी मर्कज़ हैदराबाद में जनम वरितो। हिन इब्तिदाई तालीम सिंध इंग्लिश टीचिंग स्कूल हैदराबाद मां 1975 ईस्वी में, मैट्रिक गवर्नमेंट हिमायत इस्लाम गर्ल्स हाई स्कूल हैदराबाद मां 1980 ईस्वी में, इंटर गवर्नमेंट ज़ुबैदा गर्ल्स कॉलेज हैदराबाद मां 1984 ईस्वी में, एम ए सिंधी अदब में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां 1993 ईस्वी में,
हासिल कयाई ऐं एमएड ऐं अंग्रेजीअ में डिप्लोमा पिणु कयाई। हिन इंटर खां पोइ उस्ताद तौरु ज़िम्मेवारियूं निभाइण शुरू कयूं ऐं वधीक तालीम पिणु जारी रखी। उहा सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में PhD लाइ पिणु रजिस्टर थी, पर संदसि मकालो अधूरो रहियल आहे। शगुफ्ता पंहिंजे अमली ज़िंदगीअ जी शुरूआति बतौर उस्ताद 1986 ईस्वी में आगा ताज मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद खां कई। 1993 ईस्वी खां गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल कासमाबाद में पढ़ाई। उहा 2001 ईस्वी में पब्लिक स्कूल हैदराबाद में मुक़ररु थी। पाण हिन वक़्तु पब्लिक स्कूल हैदराबाद जे सिंधी शोबे जी इंचार्ज बि आहे ऐं शगुफ्ता शाह बुनियादी तौर आर्टिस्ट आहे ऐं हू बतौर मुसविर पाण खे बहितर सम्झे थी। इन हवाले सां पाण हिकु इंटरव्यू में चयो हो त मुसविरी मुंहिंजो इश्क़ आहे, मुसविरी मुंहिंजो इश्क़ आहे, मुंहिंजी सुञाणप आहे, मुंहिंजो हुअण जो अहसासु आहे, मुसविरी मूंखे मुतमिन कंदी आहे। शगुफ्ता हिकु सुठी मुसविर हुअण सां गॾु सुठी शाइरा आहे। हिन कहाणियूं बि लिखियूं आहिनि, रेडियो लाइ फीचर बि लिखिया, ॿारनि लाइ गीतनि भरियूं कहाणियूं ऐं ड्रामा बि लिखिया आहिनि। ॿारनि जे रिसाले गुलफुल में मशहूरु अंग्रेज़ी कहाणियुनि बेड टाइम स्टोरीज़ जो तर्जुमो केतिरनि सालनि ताईं सिलसिलेवार हलियो ऐं ॿियूं बि केतिरियूं ई कहाणियूं तर्जुमियूं करे ॿारहाणे अदब जो झोल भरिया आहिनि। 1990 ईस्वी खां 1993 ईस्वी ताईं सहाफ़ती शोबे सां लाॻापियल रही ऐं केतिरनि ई शख़्सियतनि खां इंटरव्यू कया आहिनि। केतिरा ई मकाला ऐं मज़मून लिखिया आहिनि जेके अदबी हवाले सां अहमियत रखनि था। कंपेयरिंग सां नातो निभायाई त केतिरे अरसे खां सर्तियूं में यादगिरियूं अखियूं पसे आहियूं जो उनवान सां लिखी रही आहे। मतिलबु त हू हर शोबे में फिट रही आहे ऐं नालो कमायो अथसि। हिन नंढपण खां ई मुसविरी सां नातो ॻंढियो ऐं शाइरी ऐं शाह साईंअ जी शाइरीअ खे कार्डनि ते स्केच करणु शुरू कयो, जेके कार्ड सिंध समेत ॿाहिरिनि मुल्कनि ताईं मशहूरी माणे चुका आहिनि। उनखां सवाइ हिन क्लासिकल शाइरनि शाह करीम, काज़ी कादन ऐं सचल सरमस्त जी शाइरीअ ते बि सुठो कमु कयो आहे ऐं हूअ क्लासिकल शाइरीअ में ख़्यालनि जी गहराई खे वधीक महसूसु करे थी। ऑयल पेंट, वाटर कलर, फैब्रिक कलर, किरैया ऐं कोलाज में केतिरो ई कमु कयो अथसि, पर हू पेन वर्क, पेंसिल ऐं मार्क कलर में महारत रखे थी। हिन 1979 ईस्वी खां लिखणु शुरू कयो। संदसि पहिरीं तख़लीक़ भेण जे नाले सां कहाणी हुई जेका रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां नशर थी। उन बाद हूअ मुसलसल लिखंदी रही। शाइरीअ जी शुरूआति 1989 ईस्वी खां कयाई। संदसि पहिरियों नज़म रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां नशर थियो। रेडियो ते ज़ेब सिंधी खेसि इंटरव्यू लाइ घुरायो हो, जिते हिन पंहिंजो आज़ादु नज़म तारनि में चंड ज़ेब खे ॿुधायो, जंहिं हिमत अफ़ज़ाई कई। अहिड़ीअ तरह हिन जी शाइरीअ जो आगाज़ थियो। 1990 ईस्वी खां हिन तसलसल सां शाइरी करणु शुरू कई। संदसि इब्तिदाई तख़लीक़ूं सरतियूं, इबरत मैगज़ीन, अमरता, काविश, अख़बार आफ्ताब, बख़्तावर मख़ज़न ऐं ॿियनि में छपियूं। हिन जे लिखणनि जो मौज़ू समाज ऐं औरतुनि जा मसाला रहियो आहे। संदसि हिकु नाविल जॾहिं टिड़ंदा ॻाढ़ा गुल 2008 ईस्वी में छपिजी चुको आहे ऐं संदसि नाविल शाहकार आहे। हूअ उर्दू में बि लिखंदी रही आहे। हिन वक़्तु पाण हिकु उर्दू नाविल ते कमु करे रही आहे। हिन जी ॿोली निहायती सलेस ऐं वणंदड़ आहे। संदसि आज़ादु नज़म तमामु जानदार ऐं शानदार आहिनि। चाहियां थो त संदसि हिकु आज़ादु नज़म अव्हां जे अॻियां पेश करियां, जंहिंमां आर्ट लिया पाईंदे नज़र अचे थो। कोयल निमा शाम ही तना तना कोयल वण जी टारीअ ते उॾरी कंहिंखे आख़िर ॻोल्हे थी। मन जे उनायनि मां केॾी पीड़ा मां कूकू कूके थी बोल मिठाई बोले थी। छो थी मुंहिंजे जीवन जे माठे जर में यादुनि जो को पत्थर उछले दर्दुनि जे राहुनि में रोले थी।
ॿार रुत जी नींद ॾे थी, या त सनियूं सावण जो, या त वरी पोइ तड़ी खिज़ां जी खोले थी। छो थी रोले एॾो, तड़पे थी तड़पाए थी, को गीत अहिड़ो ॻाए थी, को गीत अहिड़ो ॻाए थी। उनखां सवाइ हिन वायूं बि ॾाढो ख़ूबसूरत लिखियूं आहिनि। ऐं चाहियां थो त संस वाईअ जो जा ही ॿ बंद खे ॿुधायां। मोहबतनि जे शहर में अॼु, मोहबतनि जे शहर में अॼु दूंहों नफ़रतनि जो भरिजी वियो, ही छा थी वियो। बाट ऊंधा में जरकंदड़ आख़िरी ॾीओ पिणु उजी वियो, ही छा थी वियो, ही छा थी वियो। शगुफ्ता शाह मुसविरीअ सां बि निभायो त शाइरीअ सां बि मन पिरबायो। कहाणियुनि खे बि जीअंदान बख़्शियो त ड्रामनि में बि समाज जी अकासी कयाई। हिन पंहिंजी ज़िंदगीअ जो हर पल सजायो कयो सिंध, सिंधी क़ौम ऐं सिंधी ॿोलीअ ते भड़कंदी रही आहे। शगुफ्ता अक्सर करे मुख़्तलिफ़ सरगर्मियुनि में मसरूफ़ी नज़र ईंदी आहे। पाण हिन वक़्तु जॾहिं पब्लिक स्कूल में जेको ॿारनि जो अदबी मेलो जो क़ाइमु थियो हो, 3 ॾींहंनि वारे हिन मेले में जेके बि तक़रीबूं थियूं त उन्हनि सभिनी तक़रीबनि में असांजी शगुफ्ता शाह अॻियां रही ऐं सभिनी खे जेको कमनि खे उन्हनि कयो आई ऐं उन्हनि में तक़रीबन कुझु अहिड़ा बि सेशन हुआ जिन जी कार्रवाई बि पाण पे हलायई। अहिड़ीअ तरह पब्लिक स्कूल जे ॿारनि खे मुख़्तलिफ़ इदारनि जा विज़िट कराइण, टूर कराइण, उन्हनि में जेको आर्ट खे उभारणु ऐं नई जेका बि जनरेशन आहे उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करण में असांजी मानाइती लेखिका शगुफ्ता शाह न्याय ते अॻु भरी रही आहे ऐं पाण बहितरीनु शाइरा आहे। हिन मिज़ाज ते तमामु सुठो लिखियो आहे ऐं कॾहिं कॾहिं संदसि चौंडियूं सिंध एक्सप्रेस में पढ़ण लाइ मिलंदियूं आहिनि ऐं ॾाढियूं शानदार हूंदियूं आहिनि। ऐं ईअं खणी चइजे त वक़्त जी नब्ज़ ते हथु रखी हुन लिखियो आहे, वक़्त जी नज़ाकत खे साम्हूं रखी उन जेके बि चौंडियूं लिखियूं आहिनि त उन्हनि में हुन उहे ई हक़ीक़तूं पेश कयूं आहिनि जेके असांजे हर दौर जी अकासी कंदड़ हूंदियूं आहिनि। असांजी दुआ आहे त शगुफ्ता शाह जो कलम, इल्म ऐं अमल जे मैदान में हू ईअं ई सलामत रहे ऐं पाण हिन वक़्तु मुस्लिम हाउसिंग सोसाइटीअ में रिहाइश पज़ीर रहे। मुंहिंजो साईं असांजी शगुफ्ता शाह खां पोइ ऐं जंहिं ॿी शाइरा जो कहाणीकारा जो ज़िक्र तव्हां सां कंदुसि, उनजो तारुफ़ पेश कंदुसि। सा आहे शमीम मरी, जंहिंजो हिकिड़ो नज़म आहे जंहिंजी हिकिड़ी सिट आहे, कुझु प्यार करे ॾिसजे। हिन ज़ालिम समाज में, हिन वहशी दौर में प्यार करणु आहे ॾाढो ॾुखियो। तख़लीक़ फितरत जी मुहताज हूंदी आहे ऐं तख़लीक़ खे कुदरती सघ तॾहिं मिली सघंदी आहे जॾहिं तख़लीक़कार फितरत जे वेझे खां ॾिसंदो आहे ऐं उन मां ख़वाबनि जहिड़ियूं तशबियूं तराशींदो आहे, ख़ूबसूरत अक्स झटींदो आहे। हवाउनि सां सरगोशियूं कंदे जॾहिं शाइर ऐं कहाणीकार को ख़्याल समेटण जी कोशिशि कंदो आहे त उन ख़्याल में पूरी काइनात जा कई रंग समाइजी वेंदा आहिनि, जिन मां पंहिंजे देश जा रंग चूंडे पंहिंजी तख़लीक़ में भरण जो फ़न तख़लीक़कार वटि हूंदो आहे ऐं उहो ई तख़लीक़कार तारीख़ में ज़िंदा रहंदो आहे। असांजी सिंध अहिड़नि केतिरनि ई तख़लीक़कारनि खे जनमु ॾिनो आहे जिन पंहिंजे तख़लीक़ुनि में पंहिंजे देश जा रंग भरे उनखे वधीक हसीन बणायो आहे। अहिड़नि तख़लीक़कारनि में ज़िले सांगर जी समाजड़ी शाइरा ऐं कहाणीकारा शमीम मरी बि हिकु आहे। हूअं बि सांगर खे अब्दुल वाहिद आरी सर ॻाढ़े टुॿके जी हैसियत सां सॼो आहे ऐं इहो उन करे सांगर जी तारीख़ ॿुधाए थी त हिन ज़िले जे माण्हुनि पंहिंजी धरतीअ जी बका जी जंग विड़ी ऐं उन जंग में पंहिंजो रेतो रत वहायो हो। जंग जेतोणीकि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी जंग उहा हूंदी आहे जंहिंमें हथियारनि ऐं भालनि सां विड़बो आहे, जंहिंमें रत जा दरिया वहंदा आहिनि ऐं ॿी जंग उहा हूंदी आहे जेका पुरअमन हूंदी आहे, जंहिंमें कलम पंहिंजो रत हारींदो आहे ऐं कलमकार पंहिंजी पीड़ा वाहींदो आहे। ऐं सम्झां थो पोइ जंग खे अॻिते हासिलु आहे। असांजे हिन शाइरा कलम जी जंग शुरू कई आहे ऐं असां संदसि कलम जी सलामतीअ लाइ दुआगू आहियूं। शमीम मरी 29 अगस्त ते गोतमोली अब्दुल्ला मरीअ में मोहम्मद मुनीर मरी जे घर में जनमु वरितो।
शुरूआती तालीम मिडिल ताईं गवर्नमेंट बॉयज़ स्कूल मोरी अब्दुल्ला मरी में वरिती, मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल फुलेडियूं, BA MA इब्न रुश्द गर्ल्स कॉलेज मीरतो खास मां हासिल करण खां पोइ हू हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां ज़िले थर पार्कर में थींदड़ लॾ पलाण जा ॿारनि जी तालीम ते असर जो उनवान हेठि PhD करे रही आहे। शमीम मरी कुझु अर्सो थरदीप में कमु कयो ऐं 2014 ईस्वी खां पैगम्बरी पेशे उस्ताद सां लाॻापियल आहे। शमीम जीअं त इल्मी अदबी घराणे में जनमु वरितो, जंहिं करे हिनखे ॿारोतण खां वठी किताबनि सां दिली लॻा रहियो आहे। सुठा किताब पढ़ण जो शौक़ु खेसि नंढपण खां हो ऐं हिन पंहिंजे ॿारोतण जी उमिरि में केतिरा किताब पढ़िया ऐं उन्हनि किताबनि अंदर में सुतल तख़लीकार खे जाॻायो त हिन 2005 ईस्वी खां लिखणु शुरू कयो। संदसि पहिरीं तख़लीक अख़बार में लिखियल हिकु कालम हो, पर पोइ पंहिंजे आस पास जो माहौल हिन जी कहाणीकारा वारे रूप खे ज़ाहिर कयो ऐं उन कहाणियुनि सां गॾु शाइरी बि करणु लॻी। ऐं GM सैयद ऐं अब्दुल वाहिद आरीसर खां फिक्री तौरु मुतासिर शमीम हिकिड़े भेरे ॿुधायो त मूं वटि आरीसर जूं लिखणियूं आरीसर जे लिखणियुनि तकरीरनि तोड़े अख़बारी कटिंग्स जो वॾो रिकॉर्ड मौजूदु आहे। आरीसर जो नसर पढ़ी मूं लिखणु शुरू कयो आहे। हिन पंहिंजे कहाणियुनि में कई कथाऊं महफ़ूज़ कयूं आहिनि, समाजी धोबण में फाथल केतिरनि हक़ीक़तनि खे वाउखो कयो आहे जेके समाज लाइ नासूर हूंदियूं आहिनि, जिन जो असरु सजन ताईं रहंदो आहे, केतिरनि चहिरनि तां नक़ाब लाथो आहे ऐं असांजे हिन लेखका हिकु रोशन ख़याल अदीब जो फर्ज़ अदा कंदे उन्हनि मसइलनि ॾांहुं ध्यानु छिकायो आहे। अहिड़े ई किरब भरी कहाणी रशीदा ओॾण आहे। कहाणी जेतोणीकि सादे सिता में लिखियल आहे, पर कहाणीअ में जेका क्रिएबिलिटी आहे सा कमाल जी आहे। रशीदा ओॾण जो कोठो तोड़े जो हिकारत आहे, पर उन कोठे जो हुजण सां केतिरनि मुंडनि ते मुर्कूं विखरंदियूं हुयूं, केतिरनि दिलनि जूं आसियूं पूरियूं थींदियूं हुयूं। उनजो अहसासु उन वक़्तु थिए थो जॾहिं उहा रशीदा उन इलाइक़े खे छॾे हली थी वञे, उनजो हक़ीक़ी अक्स कहाणीअ जे क्लाइमेक्स में ॾिसी सघिजे थो। लिखे थी ओचितो ई ओचितो शहर खे ॼण नज़र लॻी वई ऐं रशीदा ही जूअ छॾे वॾे शहर लॾे वई। रशीदा जे जूअ छॾण ते बज़ाहिर सभिनी शुक्र अदा कयो त शहर खे नापाकीअ खां निजात मिली, पर अंदर में ॼण त शहर जे शांत माहौल में भौचाल मतो ऐं शयूं हेठि मथे थियण लॻियूं। कुंवारियूं महबूबनि सां मिलण छॾे रशीदा ओॾण जे मोटी अचण लाइ रोज़ा रखण लॻियूं। हाराइण ते हिकदमि ज़िम्मेवारियूं वधी वयूं। उहे हाणे ज़मींदारनि जे ज़मीननि ते कमु करण सां गॾु ज़मींदारनि जे ढूंढ जो भार वखणण लॻियूं हुयूं। शहर जे सेठियुनि जूं अखियूं पाड़े जे परिणियल माइयुनि खे ॻोल्हण लॻियूं हुयूं ऐं जवान पंहिंजा कपिड़ा धोअण लाइ धोबियुनि खे ॾियण लॻा। बज़ाहिर सभु ठीकु हुया, पर दिलि में सभु रशीदा ओॾण जे मोटी अचण जो इंतज़ारु करण लॻा। शमीम जी कहाणी रजनेश ओशू जी हिन ॻाल्हि जी अकासी करे थी त तव्हां बुराई खे आम करियो, बुराई पाण मुरादो ख़तमु थी वेंदी। अहिड़ीअ तरह हिन कहाणीअ जा डायलॉग बि ॾाढा छिरकाईंदड़ आहिनि। आउं सम्झां थो त नूरुल हुदा शाह ऐं खैरुनिसा जाफ़री खां पोइ कंहिं बि कहाणीकारा इन क़िस्म जा बोल्ड डायलॉग इस्तेमालु न कया हूंदा जेके शमीम जे कहाणीअ में आहिनि। मिसाल तौरु पारियूं मोहबतनि में मोहिजी जॾहिं महबूबनि सी भाकुरनि में पवंदियूं हुयूं त वापसी में कुख में मौज मिठाण वखणी मोटंदियूं हुयूं ऐं पोइ जॾहिं महीने वारी माह वारी न ईंदी हुयनि त अंदर जो सूर माउरनि सां ई ओरींदियूं हुयूं ऐं माउरूं बदनामीअ जो डप खणी लोक खां लिकी अची रशीदा जो दर जलींदियूं हुयूं। या वरी ही ॿियो, कॾहिं कॾहिं शहर जे खुदाई ठेकेदारनि खे रशीदा दोज़ख जो दर लॻंदी हुई त उहे जुमन जे ख़ुतबनि में रशीदा खे खुदाई शर करे मथां कुफर जो ठपो हणंदा हुया या वरी पुलिस वटि कंप्लेंट खणी पहुचंदा हुया। रशीदा पुलिस सां बि पुॼी वठंदी हुई त ख़ुतबनि जा मौज़ू बि चेंज कराए वठंदी हुई, किथे चम सां त किथे कम सां। कहाणीअ जे मथियनि डायलॉगनि में उन समाज जो मोतबरनि जो नक़ाब लाथो आहे, पोइ उहो जागीरदार जे रूप में हुजे या मुला हुजे, पर उहो समाज लाइ नासूर ई आहे। अहिड़ीअ तरह संदसि ॿी कहाणी काका निहाल एहसासनि
सन ते ॿधल आहे। ही कहाणी एतमाद जी मज़बूत पुल वांगुरु आहे जंहिं तां लंघंदे को बि भउ नथो थिए। हिन कहाणीअ जी मुख मोहर एतमाद जी रसीअ ते ॿधल आहे, पर कहाणीअ जे ड्राप सीन उन एतमाद खे छियूं छियूं करे छॾियो आहे। जंहिं करे ॿिनि अलॻि अलॻि जातियुनि जे फर्दनि खे भोगणो पियो ऐं ॿिन्ही खां धरती छॾाई वई। काको निहाल जेको हिंदू हूंदे बि पंहिंजे ठठ ठांगर सां उन ॻोठ में रहंदो पिया आयो जंहिंखे विरांङो बि विराए न सघियो, तंहिंखे हिकु वॾेरे विराए छॾियो। ऐं सुलेमान जेको मज़हबी लिहाज़ खां अलॻि फ़िरको रखंदड़ हुयो, पर हुनजे अंदर में सिंध वारी रवादारी ऐं मोहबत हुनखे हिकु हिंदू सां बि मोहबत करणु सेखारी हुई। ॿिन्ही जो जुदा जुदा मज़हब हो, ॿिन्ही जो अलॻि अलॻि ख़ुदा हो, पर ॿिन्हीअ जे विच में जेको संग हो सो सिंधूअ जे पाणी जीअं पवित्र हो। ऐं उहो संग तॾहिं टुटे थो जॾहिं सुलेमान जी धीउ महविश ते वॾेरे जी नज़र पए थी। ऐं वॾेरो ताके निहाल जे नूंहं ऐं घरवारीअ खे उनजी गैर मौजूदगी में पंहिंजे वाठनि सां खणाए थो वञे ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ लाइ सुलेमान जी नंढी नेती धीउ महविश जो शर्त थो रखे। ताको निहाल त ॼण जीअर ई मरी थो वञे। हिकिड़े पासे संदसि नूंहं ऐं ज़ाल जी ज़िंदगीअ जो सवाल हो, ॿिए पासे सुलेमान जी भाइटी एतमाद ऐं महविश जी इज़त जो सवाल हो। नतीजे तौरु काको निहाल महविश खे वॾेरे जे हरम ताईं पहुचाए थो ऐं ॿिए ॾींहुं वॾेरो महविश समेत संदसि मायूं वापसि थो करे। पर सुलेमान जे कननि ते जॾहिं इहा वार्ता पुॼे थी त हू पंहिंजे जिगरी यार खे को मेणू ॾियण बिना ई ॻोठ ख़ाली करे थो वञे। ऐं काके निहाल जे लाइ इहो धकु हिकु वॾी पीड़ा बणिजे थो, जेकर ॿिए ॾींहुं हू बि सिंध छॾे हिंद लॾे थो वञे। हीअ कहाणी पढ़ंदे अखियूं आलियूं थी थियूं वञनि। मोहबत ऐं रवादारी वारी सिंध में कहिड़ा हाञा पिया थियनि। हीअ कहाणी पिणु हक़ीक़त निगारीअ ते मबनी आहे। अहिड़ा केतिरा ई कीमती धरतीअ ते थींदा रहिया आहिनि। हिन कहाणीअ जा सभु डायलॉग रोशन सोच खे ज़ाहिर कनि था। मिसाल तौरु झूलर दरिया ख़ान, मां तुंहिंजी सिंध जो ॾोहारी आहियां। मां त जीजल सिंध खे जीजल चवण जो हक़ बि विञाए वेठुमि। हा, मां जीजल जो बेगैरत पुटु आहियां ऐं बेगैरत पुटनि खे ॾे नेकाली मिलणु खपे। ऐं संदसि रख खे सिंधू माता जो पाणी बि न मिले। मां त चनेसर खां बि वियमि त मूंखे त चनेसर जीअं आख़िर में बि गैरत न आई। मां त भागुल जी लोई जो सौदो कयो त मूंखे भागुल खां मथे सिंधी काइरता प्यारी हुई। सुणे जो दुनियादारीअ जे हिसाब में अदो सुलेमान अलाह खे त वरी पाण भॻवान खे पियो मञींदो हो। बाक़ी ॿियो सभु त गॾु हुयनि। इहो एतबार ई हुयो त भाॼाई जवान धीउ सांस सां मोकिले रही हुई ऐं बदिले में हू छा करे रहियो हो। हुनजी निगाह जॾहिं महविश ते पई त हुनजे अखियुनि जे ॾोरापे किसके ॾे जो बि न छॾियो। शमी ॿियूं बि केतिरियूं कहाणियूं लिखियूं आहिनि जेके पिणु धरतीअ ते ज़ुल्म जे ख़िलाफ़ खुली ललकार आहिनि। हू बुनियादी तौरु क़ौमी सोच रखंदड़ आहे ऐं क़ौमी काफ़िले सां सलाड़ियल आहे। तंहिं करे हुनजे हर तख़लीक़ में क़ौमी सोच जो अनसर नुमाया आहे। कहाणियुनि खां अलावा हिन शाइरीअ में बि पाण मञायो आहे। जेतोणीकि उहा अदबी दुनिया में न दाख़िली थी आहे, पर संदसि इब्तिदाई रुझान ॿुधाइनि था त हू मुस्तक़बिल में पंहिंजी अलॻि सुञाणप क़ाइमु कंदी। ऐं चाहियां थो त संदसि शाइरीअ मां तव्हांखे लुत्फ़ अंदोज़ कंदो हलां। तुंहिंजी अख जो सुरूर पंहिंजो हो, तुंहिंजी अख जो सुरूर पंहिंजो हो, मए ॿियो कोन वापरायो मूं। बदन ख़ुशबूअ में पियो महके, हू वरी ख्वाब में जो आयो मूं। अख जो सुरूर माणण खां पोइ मए जी तमा खे तर्क करणु, कंहिंजो ख़्वाब में अचणु, बदन जी ख़ुशबूअ जी महक सां वास्ती वञणु, सच त तशबीहनि खे ताराज़ीअ में तोरे पेश कयो वियो आहे। या वरी संदसि हिकिड़ो ॿियो नज़म अव्हांखे ॿुधाईंदो हलां जंहिंमें तशबीहूं इस्तारा ऐं तरकीबूं बेमिसाल आहिनि। कुझु प्यार करे ॾिसजे, कुझु दर्द वठी ॾिसजनि। कुझु प्यार करे ॾिसजे, कुझु दर्द वठी ॾिसजनि। कुझु टहक ॾेई ॾिसजनि, कुझु चहक सही ॾिसजनि। ही लोक चवे थो पियो था प्यार सभई हारनि। कुझु लोक खे हाराए, कुझु शर्त खटी ॾिसजनि। ही दिलि जी चरियाई आहे माण्हनि थी घुरे कुझु कुझु। ही दिलि जी चरियाई आहे माण्हनि थी घुरे कुझु कुझु। कणनि जे परे पासे हा कुझु त कई ॾिसजे। बादल जो वठी रस्तो चंड ताईं हली ॾिसजे। या लहंदड़ पाणीअ सां कुझु देरि वेही ॾिसजे।
ही दिलि त उञारी आहे ढापण थी घुरे हाणे हिक ॿिए खे पी ॾिसजे हिक ॿिए में लही ॾिसजे कुझु प्यार करे ॾिसजे कुझु दर्द वठी ॾिसजे शमीम खे ॿोलीअ ते दस्तरस ऐं तशबियूं बि अणखुट आहिनि त उन्हनि जो उणत जो वस ॾांहुं भाई संदसि शाइरी तोड़े कहाणियूं मुख़्तलिफ़ अख़बारनि रिसालनि में छपजंदियूं रहनि थियूं पर संदसि किताब अञा छपजी न सघियो आहे शमीम हिन वक़्तु मिरपुखास शहर में रिहाइश पज़ीर रहे ऐं पैगंबरी पेशे सां लाॻापियल आहे मुज़िज़ सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन प्रोग्राम ॾाप जा ॾस में अॼु जेके ॿ लेखकाऊं पेश कयूं असांजी मानाइती शाइरा सैयदा शुगफ्ता शाह ऐं शमीम मरी हिननि जे तख़लीक़नि जो बि जाइज़ो वरितो वियो हिननि जो तारीफ़ी खाको बाबा जे साम्हूं पेश कयो वियो हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़ खे ईंदड़ हफ़्ते ताईं ॾींदा इजाज़त सिंध सलामत हथ सलामत अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन